गर्दन जो दरिया। मत लगियो कटन से बैठी हूं तो मानी कान पचाई दो जा पेट में दा प्या क्वाड रोड ने रड़ियूं न कर रड़ियूं मानी पचाए हाणे त अची वेठी आया। भला छा ठायो थे अज जादो पल्ली ठाई थम। पल्ली वाह वाह गजास ओ त सही अज मानी वडे शौक दा खाई थी वारो कर कणिया जेकरे मानी पचाई अथव त मूंखे भी दियो मां भी खावां। तू का अंधी टुंडी आई छा जो मानी खट ते अची तो खे दिया जो तू खाई। आई अल्लाह साईं हथ देना थई वनी ब मानी पचाए खा। सॼो ॾींहुं बालम थियो वेठी आ हाणे ने नवाबजादी खे असी मानी पचाए ॾियूंसि त वीचारी खाए। मूंखे मानी न खपे तव्हांजी वनी पंहिंजो पेट भरियो। जादो वारो कर ॾिसींदी पई त पेट में दरांडरा वंझ वठी था पिया कनि। तू हाणे वञ मानी खणिया जल्दी वञ। हा खणी थी अचां। हाँ ही मानिया बोरची खाने में रखी वैसे मानी गायब लगी पई है। सब समझा थी सजी शरारत तुझी आए। अरे काथे गुम गई थई मानी? छोरियां पुछई थी केड़ी शरारत आ? हाँ चई छा थी शरारत? मां त सवेल लाको अंदर सुती पई हुयसि हाणे अची बाहर वेठी आया। थी सके मिठल आयो हुजे उनी मानी खाधी हुजे। अरे वॾी का छोरी खिटा से उम्र ॾिसो पुठन के असलो किचन में कड़ा बधी चढ़ा दे ये चढ़ा। जादो हाणे तू बुधाए त इन बंबूरीअ जो छा कयूं? चाड़ा मुंजी त सलाह इहा थई त छोरी के झले हली कमरे में बंद ता कयूं। असल जान छुट्टी पवंदी। वाह जी सलाह दे जादो ओए हो नेको कम बस हींअर ई ता छोरीअ खे वाड़ियूं त अंदर भई धूड़ पाए। बुधाए छो न तू आखिर केड़ी गालियूं थी? छा बुधाए बाबा ये सुल्तान ज़िद है चए पियो त छोकरी तवां ठाह जेकॾहिं इहा छोकरी हिकु हफ़्ते जे अंदर अंदर असां जे हवाले न कयो त पोइ तव्हांखे दादन जो लाश मिलंदो। छा अदा पोइ हाणे छा थींदो? कुझु कोन थींदो। माण्हू मारण को एतिरो आसान आहे छा? या मणे ईअं सुल्तान जी धमकी आ। सोट्रा हु वैशी इन कुछ भी करे सघन था। हाँ पुत्र उन्हनि ते कोई एतबार ना है। गैरत जो मामलो आ गैरत में अची करे दादन के मारे भी सघन था। बाबा मूं पंहिंजे तरफ़ खां सुल्तान खे मञाइण जी कोशिश कई पर न सुल्तान इन ॻाल्हि ते ज़िद कई वेठो आ त असांखे राणी ॾियो ऐं राणी तव्हां वटि आहे। राणी हाणे असां वटि हुजे त उन्हनि जे हवाले कयूं न। इन जो मतलब त हाणे अदा असांखे जहिड़ो करणो पवंदो। हिन वक़्तु दादन उन्हनि जे कब्ज़े में आहे। जेकॾहिं हाणे असां उन्हनि खे धक हणंदासीं त हू वञी दादन मथां ज़ुल्म कंदा। सोट्रा पुलिस मथां ज़ोर वधायो ऐं हुननि मथां छापा हणायो। पुलिस छा दादन खे आज़ाद कंदी? मूंखे इहो त ॿुधा पुलिस हिन वक़्त ताईं घणा माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। सुल्तान त सरेआम वते तो घुमंदो। पुत्र वरी भी तू थाने ते वञी सूबेदार ते ज़ोर रख त सुल्तान खे गिरफ़्तार करे। ठीकु आहे बाबा साईं शाम वञा तो थाने ते ॾिसां त इहा पुलिस छा थी चए ऐं छा थी करे। अम्मा ॾाढो ज़ोर भरे पई ॿुधाम हुते हली रहण में छा आहे? हिन खां त हुते असां सुखिया हुयासीं। हिते जॾहिं खां आया हिकु रात भी सुकून जी निंड नाहे कई मूं। हाणे तो हिन घर में निंड करणी पवंदी ऐं पंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि कढी छॾ त वापसि तुंहिंजे पीउ जे घर हलंदासीं। अम्मा ज़ोर पई भरे जेकर तूं ऐं मां हुते हली न रहंदासीं न त पूंजा ई मिठल अॼु हिते रहंदा। मूंखे को भी एतराज़ ना है भले केर भी वञे ओॾे रहे मूंखे का भी परवाह ना है। सुभाणे अम्मा ई बाबा जानी जो राज हुननि जे मथां थी वञे ऐं सॼी मिल्कियत बाबा जानी उन्हे जे हवाले करे छॾे त पोइ मूं ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? मां त दुख सुख में रहण जो आदी थी वियो आहियां। तकलीफ़ ईंदी भी त तोखे ईंदी
मूंखे कोन ईंदी। बाक़ी जेकॾहिं तूं पंहिंजी मिल्कियत जैसो वठी थी अची त उहो सिर्फ़ु तोखे न पर तुंहिंजी औलाद खे बि फ़ाइदो पवंदो। त मां इन करे ई त तोखे चवां थी त हली अम्मा ई बाबा जानी वटि वञी रहूं। दुआ केतिरो वक़्तु उन दर ते गुज़ारे, छा थियो ॿुधा, अञा माण्हुनि जा ताना सठासीं, हेतिरो वक़्तु रहियासीं, चाचीअ हंधि हिसे ॾियण जी ॻाल्हि ई न कई। हाणे ॾुखियो या सुखियो हिन ई घर में रहणो आहे। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। जेकॾहिं तूं मूंसां गॾु रहणु चाहीं थी त रहो, त वञ पंहिंजे मालिकनि ॾे। मुंहिंजी तोखे पूरी इजाज़त आहे, वञ तूं पंहिंजे मालिकनि वटि रहो। बाक़ी मां ही घर कोन छॾींदुसि। ठीकु आहे गुलाम, मां हिते रहां थी, पर घर हलाइण लाइ मां अम्मा ई बाबा जानी वटि पैसा घुरण न वेंदमि। घर तोखे ई हलाइणो पवंदो। घर खे मां हलाईंदुसि, ॾुखियो या सुखियो ॿधणु आहे, पेट पाले वेंदासीं, तूं फिकुर न कर। यादो तूं हिकिड़ो कमु कर, कमु इहो आहे त छोरी आहे माण्स वांगुरु चटेरी, सुबुह सां हिनखे खट मिठड़नि जी गोथरी वठी ॾे त सॼो ॾींहुं वेठी खट मिठड़ा कोटे या वरी अञा को ॿियो सोरो। छोरीअ खे हेरा इन लुडे रांदि, लुडियो आहे जेको पाठे ते रांदि कबी आहे, लुडियो सॼो ॾींहुं मुड़ुस सां वेठी जगे रांदि केॾे मसरूफ़ हुजे। वधाई घट वठण जे बदिरे बाताम कराईंदे छोरीअ जो थी वञे दिमाग़ पुर ऐं वरी साॻियो वेठी रिकॉर्ड हो जाए, ये बड़ा पेशा, ये बड़ा पेशा, ये बड़ा पेशा। अम्मा मानी त खणी आ, बुख लगी आ ॾाढी। अबा मानी मु पूरी सारी पचाई, जाड़े ऐं मूं खाई ठव कयोसी। तूं पंहिंजी दादली साल खे चओ त पचाए ॾे। मुंहिंजा काॾे वई आ? असांखे कहिड़ी ख़बर त छोरी कान्हे, असां को पहिरों कहीं था वठूं पिया। छा तव्हां मुंहिंजे खे अंदरि बंदि कयो आहे? ॿियो ख़बर है छा पिया तयार कयो? अचार था तयार कयूं, अचार। हे ॾिस पटाटो, हे ॾिस बसर, हे ॾिस लीमो लीमो। अरे हेॾी ॻाल्हि त ॿुधो, कॾहिं बसरनि जो कंहिं अचार ठाहियो? अदा कोड़ा खेर आहे, जेकॾहिं कंहिं न आहे न ठाहियो त असां ठाहींदासीं पटाटनि ऐं बसरनि में अचार। हे ॾिस बाबा कोड़ा, लीमे जो रस ॾिसजांइ। छॾ सरा छॾ, वात पाणी न कर। अदा कोड़ा भल तुंहिंजो वात पाणी थी। बाबा कोड़ा असांजो आचार सॼे शहर में मशहूरु थींदो, पोइ असां पंहिंजे ॻोठ में ई आचार जी फैक्ट्री हलंदासीं। जुड़ा हे सभु हिन में खणी विझ। ये रुमाल वड़ी से लाए, उस ते रखूं थोड़ो सुके। अरे ॻाल्हि त ॿुधो, हे भला तयार कॾहिं थींदो? सिर्फ़ु 2 ॾींहं हिनखे उस ते रखंदासीं, पोइ असां आचार तयार, पोइ जुड़ियो ई मां वञी ॻोठ में खपाईंदासीं। पोइ ॾिस जंहिं माण्हुनि जी कतार। रात मूंखे यार हिकिड़ी ॻाल्हि जो ख़तरो लॻई। कहिड़ो ख़तरो? जेकॾहिं असां ॿाहिरि घुमण जे लाइ निकितासीं न त अधो कोड़ो ॾींदो सॼे पारे खे घुमरी। हेॾे पोइ असां गॾु थोरी निकिरंदासीं, हिकिड़ो पारे जो वाही वेंदो ऐं ॿियो घुमण वेंदो। अरे हिन ॻाल्हि त ॿुधो, जे मूंखे न खाइणो हूंदो तव्हां त उहे राति जो निंड हूंदो न। असां राति जो चौकी ॾींदासीं, हेतिरो ख़र्च कयो तोखे मुफ़्त में खाइण ॾींदासीं। अदा जेकॾहिं दादन खे असां इहे विहारे वेठा हूंदासीं न त कॾहिं बि सचूं कोन कंदो। इन हेगे असां हिते मानी खणण लाइ कोन वठी आया आहियूं। मलार मूंखे कुझु शक थी पियो आहे त राणी दिलबर वारनि वटि आहे। राणी जेकॾहिं दिलबर वारनि वटि वई बि आहे त उन्हनि उनखे पनाह न आहे ॾिनी ऐं उहा खईं 3 तरफ़ निकिरी वई आहे। रेस वटि कहिड़ियूं ॻाल्हियूं? दिलबर कसम खणण लाइ तयार आहे। उन मां साफ़ ज़ाहिर आहे त राणी दिलबर वारनि वटि न आहे। अदा मूंखे पूरी पक आहे त राणी उन्हनि वटि आहे। दिलबर मूंखे राणीअ जे हथां माराए हुन सां शादी करणु पियो चाहे। यार ईअं केरु कूड़ो कसम खणंदो आहे मलार?
कुछ सोच। अदा ईअं बि थी सघे थो अख जी पकाई कंदो हुजे ऐं कसम खणण लाइ वठी वञोसि उते फ्री वञे त पोइ। इन जो मतलब त तोखे ऐं मल्हार खे पूरी पूरी पक आहे त राणी दिल पर वारनि वटि आहे। दा सच पुछी न, मूंखे त रुपए जो रुपयो पक आहे। पोइ छा कजे? ॾियूं था दादन खे सटको, सभु सचूं असां सां कंदो। हलफ खां वठी ये ताईं सभु कुझु असांखे ॿुधाईंदो। अदा तूं रुगो हिकु चकर असांखे इजाज़त ॾे, दादन खां असां सभु सचूं कराईंदासीं। ठीकु आहे, वञो लायो पंहिंजे हथनि जी ख़ारिश, ॾिसो त केतिरो वज़न खणी सघे थो। अदा फ़िलहाल त हू पाण खे हाथी जेतिरो थो सम्झे, पर जॾहिं न हुनजे मथां वज़न वधायोसीं न त गॾ जेतिरो भार कोन खणी सघंदो। ऐं ज़बान ठूठ जहिड़ी ॿाहिरि निकिरी ईंदसि। सिर्फ़ु तव्हां अदा, तव्हां रुगो हथ कढो। केरु तव्हांखे रोके थो? हींअर जे हींअर वञी लायो पुटी था खल, सभु सचूं करायोसि। जॾहिं वात खोले न त ॻाल्हियूं मोबाइल ते ज़रूर भरजो। सबूत तौर ते इहे ॻाल्हियूं वञी दिल पर जे मुंह ते हणा। अदा मां त चवां थो त मूंखे इजाज़त ॾियो, पोइ ॾिसो त हिनखे मां कीअं थो गीले गीले मारियां। पोइ तव्हां ॾिसो त कीअं थो असांखे राणीअ जो ॾसे। अदा पाणे ताईं सभु सचूं कराए वठंदासीं। अञा ताईं तव्हां का गिरफ़्तारी न कई? गिरफ़्तारी कई आहे। जंहिं माण्हू खे तव्हां गिरफ़्तार कयो आहे उन माण्हू जी गिरफ़्तारी सां सुल्तान मथां को बि ज़ोर न वधंदो। सुल्तान खे गिरफ़्तार कयो या उन्हनि जे भाइरनि मां कंहिं हिक खे गिरफ़्तार कयो, पोइ तो मुंहिंजे भाउ मां हथ कढंदा। 2-3 चकर असां सुल्तान जे मथां छापा हणी चुका आहियूं। असां जीअं ई ॻोठ में दाख़िल था थियूं त हू ॻोठ छॾे निकिरी था वञनि। हुनजो कोत हल हूंदो न साहब, या पोइ असां पंहिंजे भाउ खे साहे वियो। भला तव्हां ई ॿुधायो त असां उन्हनि खे गिरफ़्तार कीअं कयूं? पघार तव्हां था खणो, ताक़त तव्हां वटि आहे, पूरो फोर्स तव्हांजे हथ में आहे, पोइ बि मुजरिम गिरफ़्तार नथो थिए। पोइ जो मतिलब छा सम्झे तव्हां आहिनि क़ाबिल। छा इहो छा चई त मां पोस्ट जे क़ाबिल न आहियां? ऐं जन मूंखां इंटरव्यू वठी हिन कुर्सीअ ते विहारियो, छा उहे बेवकूफ़ आहिनि? पोइ इन कुर्सीअ जो भरम बि रखो साहब। जेकॾहिं तव्हां कुझु बि न कयो ऐं मुंहिंजे भाउ खे कुझु थियो त पोइ ज़ाहिर आहे असां पंहिंजे भाउ जो वक़्तु ॾिसी ख़ामोश त कोन वेंदासीं न। पलांद में असां को बि क़दम खयोंसीं, जेको बि नुक़सान थियो उनजा ज़िम्मेवार तव्हां हूंदो। तव्हां असां कोशिश करियूं पिया तव्हांजे भाउ खे ज़ालिमनि जे चंबे मां जल्द आज़ाद कराईंदासीं। ॾिसूं था त तव्हां पंहिंजी कोशिश केतिरा था कामयाब। निभागा हथ अचनि ई नथा। रोज़ रोज़ मोबाइल जो तेल साड़े उन जे पोयां था वञूं, पर ख़ैर हिकु ॾींहुं हथ अची वेंदा। मामे वारनि मूंखे कमरे में बंदि करे छॾियो। मां हाणे हिन घर में 1 मिंट बि न रहंदसि। मां अॼु ई हली वेंदसि। पोइ वञ न, लाहे असांजे मथां लोट। तोखे कंहिं रोकियो आहे? असां को तोखे पाए सां ॿधी रखियो आहे? हल टर बाबा, इहा त तव्हां सिधी सही ॿाराणी हरकत कई आहे। अब्बा ओ मुंहिंजा बच्चा, मूं तुंहिंजे लाइ बि मानी पचाए रखी हुई, पर हिन निभागी साड़ सड़ी अल्हे कहिड़े नमूने सां असुल गुम करे छॾिस जी घर में छेड़ो थिए। जे अहिड़ियूं ॿाराणियूं हरकतूं कंदी पोइ ज़ाहिर आहे चोट मां चले कमरे में त बंदि कंदासीं या छॾे ॾींदासीं। असां ते बसि भॻो थो अची, पंहिंजी ने दादली ज़ाल खे कुझु नथो चई। हिनजी ग़लती हुई जेकॾहिं हिन जे ॾोह ते असां कमरे में बंदि कयोसीं का अरबा ख़ता थी पई छा? मिठल ही कूड़ था हणनि, मां ईअं छो कंदसि? ॿुधी पियो न मिठो पुट, ॿुध अरे असांखे कूड़ो कई वेठी आहे, बाक़ी पाण से गामू सचारा जी तव्हां जे रोज़ जे छेड़ खां मां त तंग थी पियो आहियां। दिलि थी चए त बरमो कयो हलियो वञा।
पर मूं छो तो करी ही त चाहन था तो तू हितां हलियो वञ। अब वठी वञीस न, मिठल खे वठी वञ पंहिंजी मां वटि वञी रहाईस ऐं हलो हितां। तहां भी त इहो चाहियो था न त मां हितां हली वञा ऐं तहां मुंहिंजे पयल पैसनि ते ऐश कयो। हाणे तूं हिननि खे छॾ, मानी कर, बुख लगी आहे। मां खे वञी चओ न त मानी करे, मां न कंदमि। बाक़ी ज़ाल भली पई टीको करे, उनखे कुझु न चयोसी, चुप हुज ईअं न। अमा हाणे मर्द थी करे हिकु औरत ते हथ खणा, इहो शान आहे मुंहिंजो। मिठल मिठल ये छोरी असां सभिनी जो कंदी ढींगो ई ढेरी। असीं जॾहिं ॿई ज़ाल मुड़ुस हक़ ॿूटींदासूं न, पोइ हिनखे ख़बर पवंदी त ॿई दर्द जी दवा आहे या का ॿी शइ आहे। बाबो कोड़ो कीअं तो सांदाण के बिले वांगुरु तके। राधा जेसी ताईं अधो कोड़ल ने चालीअ खे चट न कंदो न, तेसी ताईं इहो सुख जो साह ई न खणंदो। ये छोरा ये बाहर कोन ईंदा, इनखे बेवकूफ़ बनाइणो पवंदो। बाबा आचार वारे पारे खे हेॾो न तक, हजी न पए। अड़े तव्हांजो सिर न वञे, मां वञा थो ॿाहिरि, छिता थी पिया हो, ॼण मां सभु सांदाणो खाई वेंदुसि। तू त पत्थर ई खाई वञी आ, ही त सांदाणो आहे। जुड़िया ॿाहिरि वियो रात अधो कोड़ो 2-3 कलाक छुटो, हाणे असां वरी कलाक खनि आराम कयूं। जुड़िया इहो असांखे मुझाई थो, जो वापसि आई जेसीं हिन बाबे कोड़े खे सेखंदड़ ॾींदासीं न, तो कोन मुड़ंदो। पोइ छा कयूं? हाणे हे था कयूं, तुंहिंजो भितर खणी तूं कोठे ते चढ़ी वञ, मां वरी वण ते चढ़ी थो बीहां। जीअं ॿाहिरियां मोटंदो न, असांखे न ॾिसंदो, सिधो रुख कंदे चाॾी ॾे। ओ त हकल तूं कजांसि, हेॾा वारी मां कंदोमांसि, तूं तॾहिं मुड़ंदो ई। फैसला आवाज़ ॾींदई, इन कयूं था जुठ। पोइ ये बिले वारियूं अखियूं कढंदो, न त अहिड़ी हणंदो नज़र जो चाॾी कंदो चट। नवाब खाना, जेकॾहिं न तूं वॾो आहीं त ॿेली वॾनि वारा कम बि करे ॾेखार। इन राणा खान जेको मूंसां ज़ुल्म कयो आहे, ज़ुल्म, उहो त साईं ख़ुदा जे कागर में लिखियलु आहे। नवाब खान, ख़ुदा में जेकॾहिं पत करी न त मूं बि साईं राजनि जा ढींगा ढेरी करे छॾिया, पर इन राणा खान मूंखे फेराए 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 अहिड़ो त पट ते हई जो करघे जो सूर अञा ताईं नथो वञे। हाणे तव्हां ई ॿुधायो नवाब खान, त यार मां राणा खान जी दाह कंहिं दर खणी वञा। हाणे जेकॾहिं तव्हां बि मुंहिंजी इहा दाह न वरणायो त पोइ काॾे वेंदुसि बाबा? मूं मिसकीन सां ॿियो केरु इंसाफ़ कंदो बाबा? जड़ा खान सॼो ॾींहुं राणे ते थो हणी, पर ठग तूं बि नेका कोन आहीं, तूं बि वॾो ठग आहीं, ठग वॾो। ये राणा राणा आहे न त तूं ॿ अथव उन खां अॻिते आहीं। ठीकु आहे नवाब खान, जेकॾहिं तव्हां चओ था त मां ठग आहियां, ठग ई सही। हाणे हेड़े वॾे ठग सां वरी हाणे मूंखे ॿुधायो त भला हुन जो मूंखे अज़ालो वठराए ॾींदो या बसि ईअं साए छॾियां? जड़ा खान जर राणा खान कराची में गई, उते अचे त पोइ ने था ॻाल्हाईंदुसि। इहो पर कराची त ख़ैर सां वियो आहे न? जड़ा खान ख़ैरनि सां भला ख़ैर सां कॾहिं वापसि ईंदो? इहो तो पंहिंजे घर वारी खे कोन ॿुधायो त कॾहिं मोटंदुसि, बाक़ी असांखे किथां ॿुधायो। पर पोइ बि तव्हांखे कुझु त अंदाज़ो हूंदो न? जे आयो त 2 ॾींहंनि में अची वेंदी, न त पोइ 2 सालनि में कोन ईंदो। पर ॻाल्हि ॿुध जड़ा, हे नवाब खान ते नवाब इन लहजे में मूंसां कॾहिं न ॻाल्हाइजा, जो मुंहिंजा राणे लाइ तो ॻाल्हायो आहे न, बर्दाश्त करे थो, ॿीहर बर्दाश्त कोन कंदो मां। इहो वरी ॾारो कीअं थो पियो डरी? जेकॾहिं 2-3 साल न आयो त मुंहिंजा त बच्चा ई ॿेर ते चढ़ी वेंदा नवाब खान। जड़ा खान, तूं पंहिंजे बच्चनि खे ॿेर ते चढ़ण ई न ॾे, उन खां अॻु में तुंहिंजे खटे वादनि सां ॿधी छॾ, जेसी राणो खान मोटे। बाबा साईं, राणा ईंदो त कहिड़ा वरी जाड़े खे नोट खणी ॾींदो? हो ॾे जा न ॾे,
पर जाड़ो खान तो मुकर मां वारो आसरो कई वठो आहे। जड़ा खान तू मुझे चिल्लाड़ी के दिस अज तुझी ने भलाई थींदी। नो खान है न मला ते त बाबा मुजो ढींगो ढेरी थियला हाणे अॻिते ॾिसो त तूं असां सां कहिड़ी भलाई थो करी। जड़ा खान भलाई तो तोसां अलाह कंदो, बाक़ी तुंहिंजो ढींगो ढेरी त असां कंदासूं, उहो त तूं पाण ॾिसंदो। चाचा खुदा बख्श, जेकॾहिं तूं सुल्तान खे राज़ी करे मूंखे सदुर जो संग वठी थो ॾिए न त मां तोखे बोस्की जो पटको बदिराईंदुसि। इहा ॻाल्हि आहे त मां वञी सुल्तान सां मिलंदुसि। न अदा न, तोखे लाचार नाहे, तूं अजाए सजाए सुल्तान वारनि ॾे वञी बूथ सजाए हिते अची पहुची। इहा ॻाल्हि आहे त मूंखे कहिड़ो लाचार आहे? हूअं त पाण खे वॾो मुतबर सम्झंदो आहीं, बाक़ी सुल्तान सां ॻाल्हाइण में लहराए थो। बाबा तो चाचा खुदन खे जहिड़ो तहिड़ो सम्झो आहे छा? सुभाणे साईं ॾिसजां सुल्तान खे राज़ी कंदो। जे तुंहिंजे करे थोरी घणी बेइज्जती थी त बर्दाश्त कंदुसि। अदा जॾहिं सुल्तान चाची सावण सां राज़ी न थियो त तोसां कीअं राज़ी थींदो? थी सघे थो त मां सुल्तान खे राज़ी करे वेठां। हा हा, कंहिं बि तरीक़े सां सुल्ताननि खे राज़ी करे वठ। हाणे सुभाणे नेरन करे हलियो वञजाए। सुभाणे छो बाबा? मां त चवां थो अॼु राति ई वञी सुल्तान वारनि सां मिले, न त सुबुह जो निकिरी वेंदा। अॼु राति हिन सां ज़रूर मिलंदा। अदा खे अजायो बेवकूफ़ न बणायो, न वेंदो अदा। भाॼाई असां हिनखे बेवकूफ़ कोन पिया बणायूं, तोखे त ख़बर आहे मुंहिंजी सदोरी खां सवाइ सरे ई कोन थी। ऐं जेकॾहिं चाचा खुदा बख्श या त मुंहिंजो रिश्तो थी थो वञे न तॾहिं जो थोरो मां कॾहिं बि लाहे कोन सघंदुसि। वेंदो पुट वेंदो, खुदा बख्श अॼु राति वेंदे न? हा बा हा, मां वेंदुसि, तव्हांजे चवण ते जे ॾाढी पटराईंदुसि। चल बकरी जनरन जा तक सच सच ॿुधाए ॿुधाए। तो बात खोल खोल बात। आवाज आयो पंहिंजो वक़्तु था ज़ाया कयो। तव्हांजी चोरीअ जी ख़बर मूंखे न आहे। मरंदे तूं मरंदे वो ॾिसो छा था मारे छॾियो न। मां चवां थो सची सची ॿुधाए, सुठो इन में अथई। जॾहिं मूंखे ख़बर ई न आहे त तव्हांखे छा ॿुधाईंदुसि? तोखे ॿुधाइणो पवंदो, अॼु न त सुभाणे तोखे ॿुधाइणो पवंदो। ही